बल्दियाती इलेक्शन वेझो ईंदे ई जेडीए जे नामज़द उम्मीदवारनि टाउन कमेटी हिंगोरजा में चूंड मुहिम तेज़ करे छड़ी। शहर जे मुख़्तलिफ़ वार्डनि में कोरी मोहल्ला, सैयद ऐं सूमरा मोहल्ला समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि गॾिजाणियूं करण बाद संदन हिमायत करण जी ख़ातिरी कराई। SS न्यूज़ के रिपोर्टर ग़ुलाम अकबर तुनियो मूजिब टाउन कमेटी के नामज़द उम्मीदवारनि सैयद अब्बास अली शाह, सैयद हसन रज़ा शाह, इंजीनियर ज़मीर हुसैन मेमर, तस्लीम मेमर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुख़ालिफ़ अवाम में असांजी मक़बूलियत ॾिसी वाइड़ा थी विया आहिनि। PP 13 सालनि में अवाम खे बुख ऐं बदहाली खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। हुननि चयो त 26 जून ते अवाम सितारे ते ठपो हणी इहो साबित कंदो त अवाम असां सां गॾु आहे।